अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हनीफ़ गरानी हनीफ़ हैदरी जे पेज सां गॾु त अॼु असां अहिड़े शख़्सियत वटि मौजूदु आहियूं जो कि सवाल कयूं ऐं अदो केरु आहे, किथां जो आहे, छा नालो अथसि, वधीक मालूमात अदे खां पुछूं था। छो त अहिड़े इलाइक़े में, अहिड़े रेगिस्तान इलाइक़े में जो अदो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नात ऐं हमद सना ॻाईंदो आहे, गवार करे अहिड़ी जॻह ते रेगिस्तान जे इलाइक़े में मौजूदु आहियूं। अचो त अदे सवाल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो नालो? फतेह मोहम्मद बमरो साईं। अच्छा, तव्हां पाण इहो दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाइजो तव्हां पाण किथां जा आहियो, एड्रेस ज़रूरु ॿुधाइजो, तव्हां कहिड़े इलाइक़े सां तालुक़ु रखो था, कहिड़े ज़िले सां? साईं ज़िलो खैरपुर आहे, तालुको नारो आहे ऐं फ़कीर मला फ़कीर बमरो ॻोठ आहे। जी जी इहो अदासीं तव्हांखे इहो ॻाइण जो शौक़ु या नातनि जे पढ़ण जो शौक़ु तव्हांखे कॾहिं थियो, कीअं थियो, कहिड़े हिसाब सां तव्हांखे थियो? जीअं दादा इहो नातनि जो शौक़ु त असांखे नंढपण खां ई हुयो। जीअं असां माना KG में पढ़ंदा हुआसीं, असांजो उस्ताद चवराईंदो नातूं, पर इन जे विच में कंहिं जे मजबूरियुनि जे करे छॾे वियासीं। वरी हाणे 22 खां पोइ वरी शौक़ु अलाह साईं नसीब थियो। अच्छा, शौक़ सां गॾोगॾु तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसान खे शौक़ु हूंदो त पोइ कंहिं न कंहिं खां इंसान उस्तादी वठंदो आहे, ॼाण वठंदो आहे। तव्हां उहा उस्तादी या ॼाण कंहिंखां वरिती अथव? साईं उहो असांजो पाड़ेसरी आहे, बमरो आहे पंहिंजो ई, मोहम्मद शरीफ बमरो नालो आहे। शुक्र अलहमदिल्ला, उहो बि सिंध मशहूरु नात ख़्वान आहे। साईं अब्दुल मजीद अब्बासी जो शागिर्द आहे। अच्छा जी जी ऐं उस्ताद हलाया था? जी जी। तव्हां अक्सर कंहिंजी शरी ॻायो था? साईं अब्दुल रहीम अज़मी, साईं मखणू फ़कीर मार ऐं ॿियो पंहिंजो सौट आहे अरबेलो बमरो। तव्हां पंहिंजो धुन ॻायो था या कंहिंजी तर्ज़ या धुन कापी करे ॻायो था? साईं उस्ताद जे माना अञा आहियां। अच्छा उस्ताद जे पोयां उस्ताद जीअं चवंदा तीअं। अच्छा, इहो अब्दुल रहीम अज़मी जो मशहूरु शाइर आहे, राति रोई कयो मिंथ महबूब खे, इहो तव्हांखे यादि आहे? साईं यादि त कोन थो थोरो। अच्छा जी सही। हाणे तव्हां असांखे नाज़रीन खे कहिड़ो तव्हां नात ॿुधाईंदव? हाणे मुंहिंजी पंहिंजी ठहियल नात आहे जीअं त। अच्छा, तव्हां शाइर बि आहियो? जी जी। नाज़रीन खे ॿुधाईंदो अला त हे अदो ॻाईंदड़ सां गॾु नातख़्वान सां गॾु शाइर बि आहे, जेको नातख़्वान बि आहे ऐं शाइर बि आहे। तव्हां तक़रीबन घणा शाइर ठाहिया आहिनि? जी साईं तक़रीबन 10-12 मूं हाणे नातूं ठाहियूं आहिनि पंहिंजूं। अच्छा जी जी। तव्हां शाइरी कॾहिं खां शुरू कई आहे? जी हाणे इहा माना साल खनि थियो आहे। अच्छा जी जी। पंहिंजो सौट आहे उहो शाइर आहे, उन सां गॾु करे शौक़ु थी वियो। अच्छा, सिर्फ़ु नात ऐं मरकबत ठाहियो था या फ़नी हिसाब सां या मजाज़ी हिसाब सां बि ठाहियो था शाइर? मरकबत ऐं नातूं ठाहियूं। मजाज़ी? न न। अच्छा, हाणे तव्हां पंहिंजी नात ॿुधाईंदव? जी जी ठीकु आहे, उहा असांखे नाज़रीन खे ॿुधाईंदा। ठीकु। सिंध में वेही रोज़ सिकां थो मोहब्बत मदीने वारा, सिंध में वेही रोज़ सिकां थो मोहब्बत मदीने वारा। हिकिड़ो भेरो मूंखे घुराए दीदार कराए पंहिंजो प्यारा, हिकिड़ो भेरो मूंखे घुराए दीदार कराए पंहिंजो प्यारा। सिंध में वेही रोज़ सिकां थो मोहब्बत मदीने वारा। सिंध में रहने वाले मेहमान नवाज़ सारे। जी जी। पोइ पर जीअं शौक़ु थी वेंदो आहे पोइ इहो त नई जो धन निकिती त उन ते वरी असांखे शौक़ु थी वियो। पोइ अक्सर चाहत नेट ऐं फेसबुक ते या सोशल मीडिया ते नई धुन हूंदो आहे, जेका नई शइ अचे जी जी, नए शइ खे अक्सर चाहत हूंदो आहे। जी जी। अदासीं ॿियो तव्हां शाइरी कहिड़ी ॿुधाईंदव? ॿी मुंहिंजो सौट आहे पंहिंजो उस्ताद अरबेलो बमरो, जंहिं 5 दर्जा मूंखे पढ़ायो, उस्ताद आहे मुंहिंजो। उहो बि शाइर आहे? जी हा शाइर। दर्दन जी दवा जिन तो कमिले महबूब मदीने वारा साईं, दर्दन जी दवा जिन तो कमिले महबूब मदीने वारा साईं। तोखे सार संभारा सांझी सुबुह, तोखे सार संभारा सांझी सुबुह महबूब मदीने वारा साईं। दर्दन जी दवा जिन तो कमिले महबूब मदीने वारा साईं, दर्दन जी दवा जिन तो कमिले महबूब मदीने वारा साईं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। क़दुरु करणु खपे ऐं अहिड़नि खे फॉलो करणु खपे, अहिड़नि माण्हुनि खे सपोर्ट करणु खपे जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मरकबत ऐं नात पढ़नि, ऐं अहिड़ा माण्हू अनमोल हूंदा आहिनि। छो त असां गाना ऐं राग ऐं फ़नी हिसाब या अहिड़नि जीअं बेसुरा फ़नकार जीअं माशूक़ शाइर, अहिड़नि खे त सपोर्ट कयूं था, फॉलो कयूं था, शेयर कयूं था, सभु कुझु कयूं था, लेकिन अहिड़नि हीरनि ॾे असांजी तवजो न आहे जेके लिकियलु आहिनि।
अहिड़ा हीरा ऐं अनमोल मोती जेके महबूब करीम जी सलाह कनि हिन जान बि हे जान बि भली ऐं आख़िरत बि भली। अचो दादे खां पुछा कंदासीं तव्हांजो यूट्यूब चैनल या फेसबुक पेज वग़ैरह आहे? न साईं मुंहिंजो कोन। अच्छा, पेज बि कोन्हे? न यूट्यूब चैनल कुझु टिकटॉक आई डी? न। दोस्तों तव्हां ॾिसो कहिड़ी जदीद दौरु हले थो जंहिंमें फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल या टिकटॉक आई डी अहिड़ा सिफ़त दरवेश जेके न फेसबुक पेज हलाइनि, यूट्यूब चैनल हलाइनि, टिकटॉक हलाइनि, कुझु बि न ॼाणनि, यानी दुनिया जे तरफ़ कोई तवजो ध्यानु कोन्हे, सिर्फ़ु पंहिंजे महबूब जे इश्क में ऐं गुनगुनाइनि था ऐं नात ऐं मनक़ब ते लिखनि था ऐं पढ़नि था सुबुह शाम। अहिड़नि माण्हुनि खे असां सपोर्ट करणु खपे असांखे ऐं फॉलो करणु खपे, अहिड़नि माण्हुनि जी क़दुरु करणु खपे। अदा थी ॿियो तव्हां कुझु छा चवणु चाहियो था आवाम जे लाइ या का पैगाम वग़ैरह? असां इहो चाहींदासीं त अहिड़नि इंसान ख़ाननि खे सपोर्ट कनि। जी अॼुकल्ह ॾिसो था पिया त दौरु जी वॾो ख़राबु थी वियो आहे। जी ऐं माशूक शहर जहिड़ा तव्हां ॾिसो था पिया कहिड़ा फनकार निकिता, उनखे लखें लाइक़ूं थियूं मिलनि, माना केतिरो माण्हुनि उनखे मशहूरु कयो आहे। ऐं असां त खणी अहिड़ा कोन आहियूं जो असां पंहिंजे पाण खे चवंदा असां वॾा नात कान आहियूं, बसि महबूब आहे असां कान आहियूं। बसि असां चाहींदा आहियूं सुठा मतिलबु जेके नात कान सपोर्ट कनि, उन्हनि खे सपोर्ट कनि। जी जी वॾी महिरबानी अदा साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। अलाह पाक तव्हां ख़ुशि रखे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, इंशाअल्लाह ताला वरी ॿिए वीडियो में ॿी जॻह ते गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।